नाज़रीन, रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने जी आमद सां सिंध में आम वापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी पिया आहिनि। भाॼियुनि मेवनि समेत हर शइ जा अघ आसमान सां पहुची पिया आहिनि, जंहिं करे विचोलो, मज़दूर ऐं पोरियत सख़्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। मुक़ामी इंतिज़ामिया पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ का बि असराइती कार्रवाई न कई वई आहे। इन हवाले सां असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पंहिंजे ब्यूरो चीफ ऐं रिपोर्टर सां खां मालूमात वठंदासीं। नाज़रीन, इन हवाले सां सखर मां वीडियो लिंक ते मौजूद आहे ब्यूरो चीफ जावेद जदोई। जी जावेद, तव्हां आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रमज़ानुल मुबारक जो महीनो अचण शर्ती आम वापे जी शयुनि में बेइंतिहा वाध ॾिसण में आई आहे, जंहिं सबब सखर वासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ज़िलई इंतज़ामिया पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में नाहे आंदी वई। मुल्क अंदरि महांगाई सबब जिथे आम वापे जूं शयूं अॻु ई आसमान ते पहुतल हुयूं, उते रमज़ानुल मुबारक जो महीनो अचण शर्ती मुनाफ़िक़ोर वापारियुनि पारां वधीक वाध सबब मिसकीन तबिको ॿिटे अज़ाब में वठिजी चुको आहे। आम वापे जी शयुनि सब्जियुनि, दालियुनि, गोश्त, मच्छी ऐं फ्रूट जा अघ आसमान ते पहुची चुका आहिनि, जॾहिं त प्राइस कंट्रोल कमेटियूं ऐं ज़िलई इंतज़ामिया पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी में मुकमिल तौर गाफ़िल बणियल आहिनि। मार्केट कमेटी पारां जारी कयल लिस्टुनि ते अमल थींदे किथे बि नज़र न पियो अचे। वापारियुनि पारां गैर क़ानूनी तौर ते वाहपे जी शयुनि जा ॿीड़ा अघ वरिता पिया वञनि, जंहिं बाद सखर शहर में काल खां आम शहरनि थोरे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां महांगाई जे तूफ़ान ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। महांगाई जे मारियल माण्हुनि सिंध हुकूमत तोड़े ज़िलई इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त आम वापे जी शयुनि में हथरादू वाध जो नोटिस वठी खेनि रिलीफ फराहम कयो वञे। जी मेहरबानी जावेद जदोई, हवा आगाह कयो। जी नाज़रीन, अवां खे आगाह कई पिया रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने जी आमद सां सिंध में आम वापे जे शयुनि जा अघ चोट चढ़ी पिया आहिनि। भाॼियुनि मेवनि समेत हर शइ जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जंहिं करे विचोलो तबिको तमामु घणो परेशान नज़र अचे पियो। मज़दूर ऐं पोरियत सख़्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। मुक़ामी इंतिज़ामिया पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ का बि असराइती कार्रवाई न कई वई आहे। अवां खे ॿुधाई पिया रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने जी आमद सां सिंध में आम वापे जे शयुनि जा अघ चोट चढ़ी पिया आहिनि। भाॼियुनि मेवनि समेत हर शइ जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जंहिं करे विचोलो तबिको तमामु घणो सख़्त परेशान आहे। मज़दूर ऐं पोरियत सख़्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। मुक़ामी इंतिज़ामिया पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ का बि असराइती कार्रवाई न कई आहे। मीरपुर ख़ास जी सूरत हाल मालूम कयूं था। असर चढ़ड़ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे। जी असर, अवां ॿुधाइजो, रमज़ान में महांगाई खे कंट्रोल करण लाइ कहिड़ा क़दम खयां पिया आहिनि? वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, रमज़ान शरीफ जो भलारो महीनो ईंदे ही पूरे मुल्क जियां मीरपुर ख़ास में आम वापे जी शयुनि समेत फ्रूट जा जेके अघ आहिनि उहे बि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिते असांजी शहरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन भलारे महीने रमज़ान शरीफ जे में जेको आहे उहो रेट घटि कराइण बजाए अवाम खे रिलीफ ॾियण बजाए हिते जेके मुनाफ़िक़ोर आहिनि या जेके हथरादू जेके रेड आहिनि, सब्ज़ी फ़रोश थोरे आम वापे जी शयूं विकिरो कंदड़ जेके दुकानदार आहिनि उहे ॿीणा अघ वसूल करे रहिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेके इंतज़ामिया पारां जेके लिस्टूं जारी कयूं आहिनि अघनि जूं, उन में जेको टमाटो 120 रुपया, जॾहिं त मार्केट में जेको हथरादू अघु जेको आहे उहो 150 रुपए खां मथे विकिरो कयो पियो वञे। अहिड़ी तरह भिंडी जेका आहे उहा 300 रुपए किलो इंतज़ामिया पारां लिस्ट जारी कई वई आहे, पर हिते 350 रुपए खां मथे फी किलो विकिरो थी रही आहे। उन समेत 200 रुपया फी किलो जेको बसर विकिरो जी लिस्ट जेका इंतज़ामिया पारां जारी कई आहे, उते 250 रुपए खां मथे जेको बसर आहे उहो विकिरो कयो पियो वञे। अहिड़ी तरह जेके आम वापे जूं जेके ॿियूं शयूं आहिनि उन्हनि जा रेट बि जेके आहिनि उहे चोट चढ़ियल आहिनि। शहरनि जेको आहे धरती टीवी सां ॻाल्हाईंदे इहो मुतालबो कयो आहे त इंतज़ामिया खे घुर्जे त हिते जेके हथरादू अघ आहिनि जेके जेको आहे उहे घटि कराए जेको माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे, ताकी हीउ रमज़ान शरीफ जो जेको भलारो महीनो आहे इहो सही नमूने सां गुज़री सघे। जी मेहरबानी असर, अवां जी आगाह करण लाइ। जी नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति अवां खे आगाह कई पिया। रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने जी आमद सां सिंध में आम वापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी पिया आहिनि। भाॼियुनि मेवनि समेत हर शइ जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जंहिं करे विचोलो तबिको सख़्त परेशान आहे। मज़दूर ऐं पोरियत बि सख़्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। मुक़ामी इंतिज़ामिया पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ का बि असराइती कार्रवाई न कई वई आहे।
ज़िले इंतजामिया तोड़े तालका इंतजामिया प्राइस कंट्रोल करण में नाकाम नज़र अची रही है। अवांखे सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि की सूरत हाल बाबत आगाह कयूं पिया। रमज़ानुल मुबारक के भलारे महीने की आमद सां ई सिंध में आम वापे जे शहंशाह चोट चढ़ी पिया आहिनि। भाॼनि मेवनि समेत हर शइ चाग आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। जी नाज़रीन, विचोलो तबको सख्त परेशान है। मजदूर ऐं पूरत बि सख्त परेशानी जो शिकार आहिनि। शिदातकोट में असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद है सदाम सोलंकी। जी सदाम, अवां ॿुधाइजो रमज़ान में महांगाई के कंट्रोल करण लाइ कहिड़ा क़दम खया पिया आहिनि शिदातकोट में? हाँ जी बिल्कुल नाज़रीन, जीअं त शदातकोट में अॼु ॿियो रमज़ानुल मुबारक आहे। रमज़ानुल मुबारक शुरू थियण सां ई मुनाफ़े खोर जेके आहिनि त उहे निकिरी आया आहिनि। जीअं त रमज़ान महीने जे भलारे महीने में पूरे मुल्क जे अंदरि ऐं पूरी दुनिया जे अंदरि जेका आहे त सस्ताइप कई वेंदी आहे गैर मुस्लिम मुल्कनि में, पर असांजे मुल्क पाकिस्तान में जेका आहे ख़ासि करे शदातकोट ऐं कंबर ज़िले जे अंदर जेका है महंगाई चोट चढ़ी वही है। जो टमाटो 100 रुपया किलो हलंदड़ हुयो हिन वक्त जो 200 कयो वियो आहे ऐं बसर जो 100 रुपया हलंदो उहो मुनाफ़े खोरनि पारां वधाए 250 रुपया कयो वियो आहे। जॾहिं त इंतज़ामिया खां हितां जे शहरनि ऐं कंबर शदातकोट जी अवाम घुर कई आहे त फौरी तौर ते अवामी जेका DC ऐं असिस्टेंट कमिश्नर समेत लाॻापियल इंतज़ामिया शहर जे अंदरि निकिरी करे हितां जेके फ्रूट आहे सब्ज़ी आहे ऐं गरीब तबको जेको आहे उहो वठण खां लाचार थी वियो आहे। उन्हनि सभिनि जा रेट लिस्ट जारी करे सस्ताइप कई वञे त जीअं गरीब पोरियत उन शइ मां फ़ाइदो वठी सघनि। जी मेहरबानी अवां जी सदाम सूरत हाल का आगाह करण लाइ। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाई पिया रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने की आमद सां ई सिंध में आम वापे जे शहंशाह चोट चढ़ी पिया आहिनि। कंदकोट जो हाणे रुख कंदासीं त कंदकोट में हिन वक्त छा सूरत हाल आहे। कंदकोट में असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद है हफ़ीज़ मलिक। जी हफ़ीज़, अवां कंदकोट की सूरत हाल बाबत आगाह कजो। जी कंदकोट शहर में मुख़्तलिफ़ जेके सब्जियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके फ्रूट आहिनि, उन्हनि जो जेको आहे त अघु 50 खां 100 रुपया उहो जेको आहे त वधीक आहे। जंहिं करे आम जेके ख़रीदार आहिनि जेके रोज़मर्रा जी ख़रीदारी कंदा आहिनि सब्ज़ी जंहिंमें टमाटो आहे, बसर आहे, वाङण आहिनि, उन सां गॾोगॾु गोभी आहे ऐं गॾोगॾु जेके फ्रूट आहिनि उनमें सूफ़ आहे, खजूर आहिनि, नारंगियूं आहिनि, उन्हनि जा अघु 50 खां 100 रुपया फ़ी किलो ते उन्हनि में वाध कई वई आहे। जंहिं करे जेके रोज़ेदार आहिनि उहे जेको आहे त हिन महांगाई सबबु ख़रीदारी करण में उहे परेशान आहिनि। जॾहिं त सरकार पारां जेके रेट जेके लिस्टूं आहिनि उहे अञा सूदो न रखी वयूं आहिनि, जंहिं करे जेके महांगाई आहे उहा चोट चढ़ियल आहे। जी मेहरबानी अवां जी हफ़ीज़ मलिक आगाह करण लाइ। जी नाज़रीन, हफ़ीज़ मलिक कंदकोट की सूरत हाल बाबत आगाह करे रहियो हो। बदीन जो रुख कंदासीं। बदीन में महांगाई की छा सूरत हाल आहे, न त वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। बदीन मां असांखे जॉइन कयो आहे दानिश बकारी। जी दानिश बकारी, अवां ॿुधाइजो त मुक़ामी इंतज़ामिया पारां कहिड़ा क़दम खया पिया आहिनि महांगाई के कंट्रोल करण लाइ? जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त रमज़ानुल शरीफ़ ईंदे ई बदीन ज़िले जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि में महांगाई चोट चढ़ी वई आहे। हिते जी जेका इंतज़ामिया आहे उन रेट लिस्टूं जारी कयूं आहिनि, पर हेठिएं अमले लिस्टूं लॻायूं न आहिनि, जंहिं करे हिते जा जेके वापारी आहिनि उहे हथ ठोकिया रेट हणी ग़रीब आवाम तां महांगाई बम किराए रहिया आहिनि। अवांखे ॿुधायां त हिते जा जेका आवाम आहे उहा सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। गिदरो जेको रमज़ान शरीफ़ खां अॻु में 100 में 4 किलो मिली रहियो उहो हींअर 70 खां 80 रुपया फ़ी किलो मिली रहियो ऐं खजूर खे 400 रुपया फ़ी किलो विकिरो कयो पियो वञे। हिते जा जेके वापारी आहिनि उन्हनि पंहिंजे हथ ठोकिया रेट हणी छॾिया आहिनि, जंहिं करे हिते जा जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त यूटिलिटी स्टोर जी जेका सब्सिडी हुकूमत तरफ़ां ॾिनी वई आहे उनखे ग़रीब आवाम डिजिटलाइज़ हुअण करे अप्लाई न पई करे सघे, जंहिं करे उहा उन सब्सिडी मां फ़ाइदो न पई वठी सघे। जी मेहरबानी अवां जी दानिश बकारी सूरत हाल बाबत आगाह करण लाइ। जी नाज़रीन, दानिश बकारी बदीन मां असांखे आगाह करे रहियो हो। अवां खे ॿुधायूं पिया महांगाई जी सूरत हाल बाबत ॻाल्हि ॿोल कयूं पिया। घोड़की में छा सूरत हाल आहे, तफ़सील मालूम कयूं था। वीडियो लिंक ते मौजूद आहे जब्बार महर।
जी जब्बार वहाँ ॿुधाए जो घोटकी में छा सूरत-हाल आहे। नाज़रीन, रमज़ान शरीफ जो भलारो महीनो शुरू थींदे ही आम वापे शयूं फ्रूट सब्जी या जेके आम वापे शयूं जेके जंहिंमें तेल गियो खंडु जा जेके रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हाए रहिया आहिनि। मां ॿुधंदो आहियां त सब्जी ऐं फ्रूट जा जेके रेट आहिनि उहे ॿीणा कया विया आहिनि, जॾहिं त जेके दाल तोड़े आम वापे जी शयूं आहिनि उन्हनि जा बि अघ जेके आहिनि उहे आसमान सां ॻाल्हाए रहिया आहिनि। मां ॿुधंदो आहियां त हिन वक़्तु जेको आहे सो घोटकी ज़िले जे अंदरि जेके आम वापे शयूं आहिनि उन जा अघ ॿीणा करण जे करे जेके ग़रीब तबिको आहे उहो रमज़ान शरीफ जे भलारे महीने में जेको आहे ख़रीदार लाइ सख़्तु परेशान आहे। मां ॿुधंदो आहियां त मार्केट कमेटी जा जेके अमलदार आहिनि उहे हिन महिल ताईं ग़ाइबु आहिनि, जॾहिं त कंहिं बि दुकानदार या रेड़ी वारे वटि का बि रेट लिस्ट मौजूदु न आहे। जेके असिस्टेंट कमिश्नर आहिनि उहे बि जेको आहे सो हिन महिल ताईं जेके अघ आहिनि उन्हनि ते कंट्रोल करण लाइ मुख़्तियारकार खे हिन महिल ताईं जेको घोटकी शहर जे अंदरि विज़िट करण लाइ नाहे मोकिलियो, जॾहिं त जेको ग़रीब तबिको आहे उहो सख़्तु परेशानी सां मुंहुं ॾेई रहियो आहे। उनजो चवणु आहे त जेके अघ आहिनि रमज़ान शरीफ जे महीने में बि खाइण पीअण जी शयुनि जा उहे ॿीणा कया विया आहिनि। असीं जेको आहे सो ख़रीद करण लाइ जेके सख़्तु परेशान आहियूं। हुननि जेको आहे सो DC घोटकी ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त अघनि ते कंट्रोल करे ग़रीब जेकी आवाम आहे उन सां ज़ुल्म ख़तमु कयो वञे। जी मेहरबानी जब्बार वाची आगाह करण लाइ चीनासी नवां के सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति तव्हांखे आगाह कई पिया। रुख कंदासीं हाणे सिंध के ॿिए वॾे शहर हैदराबाद जो। हैदराबाद में असां वीडियो लिंक ते मौजूद आहे इब्राहिम उनड़। जी इब्राहिम, अवा वटि छा अपडेट्स आहिनि? मांगे खे कंट्रोल करण लाइ इंतज़ामिया पारां के उपाउ वरिता विया आहिनि? जी बिल्कुल, पूरे मुल्क जियां हैदराबाद में भी माए मुबारक रमज़ान के महीने ईंदे ही मुनाफ़ाखोरन मार्केटुनि में पंहिंजा पेर जमाए विधा आहिनि। ज़रूरत ताईं खाधे पीते जी शयुनि जा अघ जेके आहिनि उहे चोट चढ़ियल आहिनि, जॾहिं त पोरियत तबिके खां भाॼी समेत फ्रूट जी जेका पहुच आहे उहा इलाही परे थी वई आहे। अगरि आउं ॻाल्हि कयां रोज़मर्रा जी शयुनि में भाॼियुनि जी, जंहिंमें पटाटो आहे, बसर आहे या ॿियूं जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि भाॼियुनि में उहे, उन समेत अगरि फ्रूट जी जेका ॻाल्हि कजे रमज़ानुल मुबारक जो जेको दस्तरख़ान आहे उहो फ्रूट सां आबाद थिए थो। फ्रूटनि जी जेके क़ीमतूं आहिनि उहे आसमान चढ़ियल आहिनि। जेको ॾियारी ते या पोरियत तबिको आहे उहो जेको आहे उनजी पहुच खां फ्रूट इलाही परे थी चुको आहे। अगरि जे गोश्त जी ॻाल्हि कजे त उहो त पोरियत तबिके खां एतिरो परे वञी चुको आहे जेतिरो ज़मीन तोड़े आसमान। अगरि इन ई हवाले सां ॻाल्हि कयां ज़िले इंतिज़ामिया या डिप्टी कमिश्नर हैदराबाद पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, त अहिड़ा के ख़ासि उपाउ जेके आहिनि जेको आहे ज़िले इंतिज़ामिया पारां कोन वरिता विया आहिनि। अगरि ॻाल्हि कजे प्राइस कंट्रोल जी, त प्राइस जेका सरकारी अघ मुक़ररु कयल आहिनि उन ते जेके वापारी आहिनि उहे पंहिंजी शयूं जेके आहिनि न पिया विकिरो कनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त उन्हनि खे मंडियुनि मां जेको आहे महांगे अघनि में माल मिले पियो, जंहिं करे जेको आहे उहे हिते महांगे अघनि में ख़रीदारनि खे विकिरो कनि पिया। जी मेहरबानी अवांची इब्राहिम उनड़ आगाह करण लाइ चीनासीं। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति तव्हांखे आगाह कयोसीं। कंबर जो ज़िक्र कंदासीं। कंबर में रमज़ान शरीफ जो महीनो शुरू थींदे ई भाॼियुनि ऐं मेवनि समेत आम वापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी वञण करे रोज़ेदारनि खे ख़रीदारी करण में भी परेशानी पेश अची रही आहे। इन हवाले सां पेश आहे इख़लाक़ अहमद चांडियो जी हीअ रिपोर्ट। रमज़ान शरीफ़ जो पहिरियों उशरो शुरू थींदे ई आम वापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी वञण सबबि ख़रीदारनि खे परेशानीअ सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। पटाटा, बसर, वाङण, शिमला मिर्च समेत ॿियनि भाॼियुनि जा अघ वापारी ऐं दुकानदार वधाए छॾिया आहिनि, जॾहिं त फ्रूट जा रेट बि वधण करे रोज़ेदारनि खे ख़रीद करण में परेशानीअ सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे ऐं सरकारी रेट लिस्ट ते कंहिं बि क़िस्म जो अमल दरामद न पियो कयो वञे। तव्हां टमाटो ॾिसो 80 रुपए किलो मां 250 रुपए किलो ते पहुची वियो। एट ए टाइम रमज़ान जो हिकिड़ो इस्लामिक कंट्री हूंदे सूंदे बि असांखे इहा हेॾी महांगाई वरी 18% टैक्स 15 तारीख़ खां पोइ जेकी असां हणनि था बिलनि में हर शइ में, त माण्हू तमामु हिकिड़ो घणो असां हुकूमत खे इहा अपील था कयूं त आवाम खे इकठो करे हिक महिल बम हणो, त हिक महिल ई हिकु मरणु हिकु मौत असां लाइ बहितरु थींदो। डेली मारण खां हिकिड़ो मौत असां लाइ बहितरु आहे। मां बाक़ी सभ खां वधीक महांगा पे हर शइ महांगी थी मिले, जेकी बि आहे सभु 100-200 किलो ते महांगी आहे। का भी शइ सस्ती नथी मिले। कतल 500 रुपया किलो थी मिले। कंहिं शइ में भी रेट में को भी फ़र्क़ु न आहे। DCO तो चवे मुख्तियार कार चए थो पर कंहिं शइ में फ़र्क़ु कान्हे का। लिस्ट लॻी पई आहे रेडी ते पर ॾियनि उहो अघु नथा असांखे। असां महिरबानी करे हुकूमत खे था चऊं इन दुकानदारनि ते यानी कि काबू कनि पर अल्लाह उन्हनि खे हिदायत कंदो। सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खे घुर्जे त अघनि में घटिताई कराए शहरनि खे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन ममता शाबरानी सां गॾु इख़लाक़ अहमद चांडियो, धरती TV न्यूज़, कंबर।